नाज़रीन, ज़िला नौशहरा फिरोज जे भलोड़ लेखक अदीब शायर ऐं रोज़ानी सोभ दरॿेलो जे रिपोर्टर अख्तर درॿيلائي असां खां हमेशा लाइ मोकिलायो वियो आहे। संदसि अबाणे शहर दरॿेलो जे मखदूम पाड़े में जनाज़े निमाज़ अदा करे सवें आलिन अखियुनि सां मिटीअ बाह हवाले कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद मलूक अब्बासी। आहियूं जिथे मरहूम सहाफ़ी अख्तर درॿيلائي जे तॾे ते मौजूद मुख़्तलिफ़ सियासी समाजी शहरी सहाफ़ी ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि फ़िरके जे अॻुवाननि सां असां ॻाल्हाईंदासीं त मरहूम अख्तर درॿيلائي जे विछोड़े खे हू कीअं था ॾिसनि। जिस्मानी तौर ते असां सां विछड़णु इहो न फ़क़ति क़ौमी तहरीक जो नुक़सानु आहे पर सिंधी अदबी संगत हिकु भलो लेखक खां सुठनि ख़्याल रखण वारे खां ऐं क़ौमी सोच रखण वारे इंसान खां जेको आहे महरूम थी वई। ऐं सम्झां थो पियो त इहो न फ़क़ति सिंधी अदबी संगत जो नुक़सानु आहे पर सॼी सिंधी क़ौम जो नुक़सानु आहे। अख्तर درॿيلائي जे हिन दुनिया मां रुख़सत थियण खां पोइ इहो ख़्यालु कॾहिं पूरो कोन थी सघंदो। हुन हमेशह सिंधी ऐं सिंधियुनि माण्हुनि जे हक़नि जे लाइ विड़ियो ऐं उन्हनि जे हक़नि लाइ जेको आहे सो ॻाल्हि उथारी। उहो हिकिड़ो दानेश्वर बि हो, शाइर बि हो, सहाफ़ी बि हो, पंहिंजी जॻह ते हिकिड़ो बहितरीनु इंसानु हो। अदीब मोहक़ ऐं कॉम्परस माण्हू हो जेके सिंध लाइ हिनखे 24 कलाक वीचारे तड़प हूंदी ऐं दोस्तनि सां मिलणो खिलणो ऐं जेको कंहिं क़िस्म जी ग़लती न हूंदी त मूंखे को घर वञिणो को काॾे वञिणो आहे जिथे जाड़े दोस्त हुनखे वठी ईंदा उन सां गॾु हूंदो त इहो असां ख़्याल जो सिंध जा माण्हू असां पूरो नथा करे सघूं। अख्तर درॿيلائي जे सहाफ़ी जो विछोड़ो जेको आहे उन 50 साल सहाफ़त खे ॼण पोते करे छॾियो। हू एॾो अज़ीम ऐं सुहिणो सहाफ़ी हो जो हमेशह सच जे कलम सां लिखंदो हो। जेको बि हुन लिखियो सो सुहिणो ऐं सुठो लिखियो। ऐं अॼुकल्ह किताबनि जा पारूं माण्हू तमामु घणा था लिखनि पर कलम जो पूरी कलम वारा अख्तर जहिड़ा ॿिया न पैदा थियनि। अहिड़ा सचा सहाफ़ी घटि आहिनि जीअं अज़ीज़ मेमणो ऐं ॿिया बि हूंदा पर हिन जो पंहिंजो हिकिड़ो बहितरीनु किरदारु हुन सहाफ़त में। सदाईं वीचारो हिकिड़ो सादे क़िस्म जो माण्हू न कॾहिं वॾाई न चौंपल बि का फाटल पए पियो। अॼु ताईं हुनखे मोटरसाइकिल कान हुई, का गाॾी कोन हुई। संगत साथ सां ईअं लॾे सां हूंदो, फ़क़ीर जे लॾे सां सदाईं गॾु। अहिड़े क़िस्म जो सहाफ़ी तमामु सिंध में हिन साहिती परगिणे में त मां घटि ॾिठा आहिनि। पूरी सिंध जे अदीबनि जो विछोड़ो आहे ऐं बिलख़ुसूस क़ौमी तहरीक जो हिकिड़ो तमामु वॾो नुक़सानु थियो आहे ऐं उन्हनि सभिनी जो विछोड़ो आहे छो जो अदीबनि जे सिफ़ुनि में हिकिड़ो तमामु क़दावर शख़्सियत हुयो ऐं सहाफ़ियुनि जे बि ॿारनि जे सिफ़ुनि में बि उहो तमामु हिकिड़ो वॾो नाले वारो सहाफ़ी रहियो। जीअं त मरहूम सहाफ़ी अख्तर درॿيلائي जे विछोड़े बाबति अॼु तव्हां अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणो हुयो त सहाफ़ी अख्तर درॿيلائي दिलि जा वाल ख़तमु थियण सबबि इस्पतालुनि जा चकर काटींदो रहियो पर सरकार हुनजी का बि सार न लधी। कल्चर डिपार्टमेंट खे बि हिन लिखत में शिकायतूं ऐं दरख़्वास्तूं कयूं त मुंहिंजो इलाजु करायो वञे पर हुननि जो इलाजु न थी सघियो जंहिं सबबि हू अॼु हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे सहाफ़ी अख्तर درॿيلائي जे पोयरनि जी वार करे हिन मुतासिर ख़ानदान जी मदद कई वञे। कैमरामैन फरमान अली राजपूत गॾु मलूक अब्बासी धरती। नाज़रीन, रिपोर्ट अवां ॾिठी। वधीक तफ़सीली ख़बरूं में बुलेटिन जो हिसो बणाईंदासीं नंढड़ी साईअ खां पोइ।